अहम ख़बर के हवाले से अवांखे आगाह कंदारूं। पीपल्स पार्टी के सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी सदारत हेठ बरसात बाबत कराची में इजलास थियो है। इजलास में वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह, MPA फरियाल टालपुर ऐं ॿियनि शिरकत कई है। इजलास में बरसात दौरान थियल नुक़सान बाबत बिलावल भुट्टो ज़रदारी के ब्रीफिंग ॾिनी वई। तर्जुमान जो चवणु आहे त परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अवाम के रिलीफ फराहम करण की हिदायत कई ऐं चयो त मुख़्तलिफ़ हंधनि तां जल्द पानी कढियो वञे। ख़बर हवाले से नाज़रीन अवांखे आगाह कंदारूं। एक भेरो ॿीहर ख़बर के हवाले से अवांखे आगाह कंदारूं। पीपल्स पार्टी सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी सदारत हेठ बरसात बाबत कराची में इजलास थियो है। तफ़सील मालूम कंदासीं। धरती TV कराची के रिपोर्टर शब्बीर लाशारी असां सां लाइन ते मौजूद है। जी शब्बीर, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल मंजर, PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की सदारत हेठ सिंध में बरसातन बाबत एक अहम इजलास जो है। इजलास में वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह, उनखां सवाइ PP औरत की सदर ऐं MPA फरियाल टालपुर, सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह, जाम खान शोरो, वडे वज़ीर के सलाहकार मुर्तज़ा वहाब ऐं ॿियनि लाॻापियल आफ़ीसरनि शिरकत कई। उन मौके ते PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी के आगाही ॾींदे वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह ॿुधायो त सिंध जे अॻु में सिंध के 9 ज़िलनि खे आफ़त सटियल करार ॾिनो वियो। अॼु वधीक 3 ज़िलनि खे आफ़त सटियल करार ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। संदसि चवणो त बरसात दौरान सूबे में हिन वक़्त ताईं 166 माण्हू हयातियूं विञाए वेठा आहिनि ऐं सूबे में 40 अरब रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। उन मौके ते PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हिदायत कई त जेके बरसात मुतासिर आहिनि फौरी तौर ते उन्हनि जी वाहर कई वञे। जिन जिन ज़िलनि में अञा ताईं बरसात मुतासिर फाथल आहिनि उन्हनि खे जेको आहे बरसाती खां बचाव लाइ जेके कैंपूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि उते उन्हनि कैंपनि में तरसायो वञे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इहा बि हिदायत कई त ॿारनि ऐं औरतुनि जे इलाज लाइ डॉक्टरनि जो ख़ासि टीमूं जेके आहिनि उहे बरसात मुतासिर इलाइक़नि में मोकिलियूं वञनि ऐं उनसां गॾोगॾु जीअं ई बरसात बीहे त उनखां पोइ फौरी तौर ते पाणी निकाल करण लाइ क़दम खयां वञनि। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो हो त सिंध जे अवाम जी ख़िदमत असांजो फ़र्ज़ु आहे ऐं उन सिंध हुकूमत खे हिदायत कई त फौरी तौर ते बरसात मुतासिर माण्हुनि खे रिलीफ फराहम कयो वञे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त बरसात मुतासिरनि जी वाहर लाइ असां वफ़ाक़ी सरकार सां बि ॻाल्हाईंदासीं ऐं उन्हनि खे बि चवंदासीं सिंध जा जेके बरसात मुतासिर आहिनि उन्हनि जी वाहर कई वञे। उनखां अलावा PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी समूरनि सिंध असेंबली के मेंबरनि यानी PP MPS के हिदायत कई त उहे बरसात दौरान पंहिंजनि तकनि में मौजूद रहनि ऐं बरसात मुतासिरनि जी वाहर लाइ फौरी तौर ते क़दम खणनि ऐं पाणी निकाली लाइ पिणु क़दम खणनि। जी, वॾी महिरबानी शबीर आगाह करण लाइ।